अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त दुश्मन साज़िश में नाकामीअ बैदि मायूस थी पाकिस्तान ख़िलाफ़ हाईबर्ड वार शुरू कई आहे। हाईबर्ड वार जंगी मुहाज़ ते न पर दिमाग़नि में विड़ी वञे थी। हर सतह जे क़ौमी क़यादत हिन जंग जो हदफ़ आहिनि। हाईबर्ड वार तहत हिन तासुर खे हथी ॾिनी पई वञे त यहाँ कुछ अच्छा नहीं हो सकता, पर असां चऊं था त हिते सभु कुछ अच्छा होगा। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशीअ चयो आहे त पाकिस्तान 13 अक्टूबर ताईं FATF जे गिरे लिस्ट मां निकिरी वेंदो। पाकिस्तान FATF जे 27 माइकी नुक़्तनि ते अमल दरामद करे वरितो आहे ऐं हुन वधीक चयो त अपोज़िशन रुगो मुका करण जी कोशिश पई करे, पर इमरान ख़ान समझोतो न कयो। जॾहिं त मुख़ालिफ़ धुर खे वाज़े थी वियो त एहतिसाब में का बि रिआयत न ॾींदी, तॾहिं PDM इत्तेहाद जनम वरितो। पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त सिलेक्टेड सरकार जा ॾींहं ॻणिजी चुका आहिनि। PDM जे प्लेटफॉर्म तां न हल हुकूमत जो ख़ात्मो कंदासीं। कराची बार एसोसिएशन जे तक़रीब खे ख़िताब कंदे हुन चयो त गैर ज़रूरी जमहूरियतूं हक़नि ते दाड़ा हणी रहियूं आहिनि। इज़हार जी आज़ादीअ ते बि पाबंदी लॻाई वई आहे। असांखे सूबे जो हिसो बि न पियो ॾिनो वञे। PDM जे प्लेटफॉर्म तां 18 अक्टूबर ते मज़ार क़ाइद ते तारीख़ी जलसो कंदासीं। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी हुन करप्ट जर्नलिस्ट जो नुमाइंदो आहे जंहिं माण्हुनि खे खोखलो कयो। भुट्टो शहीदनि जी पार्टीअ खे वफ़ाक़ी जमायत मां इलाइक़ाई पार्टी बणाइण में आसिफ़ ज़रदारी ऐं बिलावल जो वॾो किरदारु आहे। पंहिंजे ट्वीट में शिबली फराज़ चयो त नवाज़ शरीफ़ ऐं आसिफ़ ज़रदारी जॾहिं हुकूमत में हूंदा आहिनि त सिहतमंद हूंदा आहिनि ऐं जॾहिं अपोज़िशन में अचनि था त बीमार थी पवनि था। हीउ जेतिरा बि बहाना बणाइनि पर उन्हनि खे क़ौम जो लुटियल नाणो वापसि करणो पवंदो। पीपल्स पार्टी ऐं PDM पारां 18 अक्टूबर ते कारसाज़ सानीअ जे शहीदनि जे वरसीअ जे मौक़े ते अपोज़िशन जे वॾे जलसे जे इंतिज़ामनि खे हतमी शक्ल ॾेई छॾी। ट्रैफ़िक इंतिज़ामनि ऐं ॿियनि मामलनि बाबति कमेटीज़ क़ाइमु। कराचीअ में PDM में शामिल जमायतुनि जे इजलास बैदि सूबाई वज़ीर सईद गनी ऐं ॿियनि अॻुवाणनि प्रेस कॉन्फ्रेंस बि कई। सईद गनी ऐं शाह महमद शाह चयो त हाणे जलसा तॾहिं मुलतवी कंदासीं जॾहिं इमरान ख़ान इस्तीफ़ा ॾींदो। बिलावल भुट्टो ज़रदारीअ सां अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासीअ जी मुलाक़ात। PDM जे गुजरांवाला जे पहिरिएं जलसे जी दावत ॾेई छॾी। बिलावल भुट्टो ज़रदारी दावत क़बूल कंदे संदसि थोरा मञिया। सिंध जे क़ौम परस्तनि धुरियुनि पारां ॿेटनि ते कब्ज़े वारनि कोशिशुनि ख़िलाफ़ 1 नवंबर ते कराचीअ में धरणो हणण जो ऐलान। सदारती आर्डीनेंस ख़िलाफ़ समूरे सिंध में तहरीक हलाइण जो फ़ैसिलो। जामशोरो में जलाल महमूद शाह जी सदारत हेठि इजलास में अॻुवाणनि चयो त ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि, कब्ज़ो करण न ॾींदासीं। पार्लियामेंट में मौजूदु धुरियुनि खे ॿेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ सेनेट में ठहराउ पेश करणु घुरिजे। जिस्कम पारां ॿेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ 25 अक्टूबर ते बबुलोए ते धरणो हणण जो ऐलान। कराची शमा शॉपिंग सेंटर PS शाह फैसल कोरंगी लॻ मौलाना आदिल पंहिंजी वीगो बीहारे, जंहिं बैदि हुन जो हिकु साथी सामान ख़रीद करण लाइ वियो त 2 मोटरसाइकिल सवारनि गाॾीअ ते फायरिंग करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में मौलाना आदिल ऐं हुन जो ड्राइवर मक़सूद मौक़े ते क़तल। मौलाना जे हिकु साथी उमेर खे को बि नुक़सानु न रथियो। हालाणी रोड ते 2 मोटरसाइकिलुनि में आमो साम्हूं टक्कर। ईंदड़ ट्रालर ॿिन्ही मोटरसाइकिलुनि जे मथां चढ़ी वियो, जंहिं जे नतीजे में हिकु औरत शहनाज़ चना मौक़े ते फ़ौत थी वई, जॾहिं त 4 ॼणनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस ट्रालर ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। भिरिया रोड वासी पसंद जो परणो कंदड़ प्रेमी जोड़ो तहफ़ुज़ लाइ भिरिया सिटी प्रेस क्लब पहुची तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ जी घुर कई। हिकु हफ़्तो अॻु नौशर फ़िरोज़ अदालत में पसंद जो परणो कंदड़ भिरिया रोड वासी अली रज़ा अंसारी ऐं सबार ऐं तहफ़ुज़ लाइ भिरिया सिटी प्रेस क्लब पहुची ॿुधायो त छोकिरीअ जा माइट मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं ते हुननि आला इख़्तियारनि ऐं सेशन जज नौशर फ़िरोज़ खां घुर कई आहे त उन्हनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। नौशर फ़िरोज़ लाखा रोड लॻ सांगी माइनर खे 30 फुट वॾो गारो, 200 एकड़ ज़रई फ़सुल ज़ेरियाब थी विया ऐं पाणी 3 ॻोठनि में पहुची वियो, जंहिं ते क्रेननि ज़रिए गारे खे बंदि कयो वियो। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।